अरे आऊं अँ रईस प्रेमी। अरे छोरा लबू हेॾे चढ़े हेॾे जैं होटल ते पां उन होटल जो खाधो पीतो ख़त्म करे माण्हुनि खे खाराए विराए आख़िर में आऊं होटल ख़रीद करे वेंदो आहियां। अरे हेॾा चढ़े हेॾा छोरा मरेंदो छा वेठो हेॾा अचे जा ॿ एकड़ ज़मीन तोखे बि ॾींदो छा यादि कंदा गरीब ॿार हेॾा हेॾा होटल में छा छा उहो मुंहिंजे लाइ खाधो खणी। सर तव्हां मौजूदु आहियो हिन वक़्तु मकली जे नंबर 1 होटल ते। मेन्यू तव्हांखे ॿुधायां? अरे मेन्यू छा हेॾे? मेन्यू माना खाधे जी लिस्ट। हा क्या खाधे लिस्ट ॿुधाए छा छा आहे? बकरे जो गोश्त, बकरे जी बिरयानी, बकरे जी कलेजी, बकरे जी ओजरी, अच्छा वॾो गोश्त, अच्छा मच्छी फ्राई है, भिंडी फ्राई है, आलू मटर गोभी हर सब्जी हर आइटम असां वटि मौजूदु आहे। तव्हांखे छा खपे? ए ये इन चीज़ मां का बि चीज़ मूंखे न खपे। पोइ छा खपे? मूंखे मिनरल वाटर जी बोतल खपे ठीकु है। उन मिनरल वाटर बोतल जो पाणी गरम करे मुंहिंजे लाइ खणी अच मूंखे घुरड़ा करणा आहिनि बसि बसि इहो ई आहे ऑडर। पोइ तूं रईस त कोन थो लॻी? रईस जो कोन आहियां रईस आहियां न। रईस कोन थो लॻी, तूं त भिकारी थो लॻी। भिकारी कीअं थो लॻा? कोन्हे मिन वटि असां ते। अरे अरे वञ लबू